अॼु अवां सालन खां सिंध में जबरी गुमशुदगियूं अदालतुनि खां मथां क़त्लनि ते हिन वेहक जे ज़रिए अर्ज़ु करे रहियो आहियां त हिकु दफ़ो ॿीहर रसनि में जबरी तौर ते माण्हुनि खंभड़नि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। हूअं त रोज़ जो मामूल आहे त पुलिस ऐं ॿिया सरकारी इदारा सिंध जे शहरनि खे तशद्दुद जो निशानो बनाइनि था, भतेखोरी कनि था, मनुष्यात फरोशी ऐं सरकारी इदारनि जे मार्फत ॻोठनि ऐं शहरनि ऐं तालीमी इदारनि में मनुष्यात गर्दी हली रही आहे, मनुष्यात फरोशी हली रही आहे। अमन अमान बर्बाद आहे। मुल्की सलामती जे आड़ में सिंध जी खरबनि रुपयनि जी बजेट त हड़प कई वञे थी, पर अमली तौर ते सिंध में दहशतगर्दनि, धाड़ेलनि, मनुष्यात फरोशनि जी मुकमिल सरपरस्ती करे रहियूं आहिनि, हुकूमतूं करे रहियूं आहिनि। सिंध जूं हालतूं हथरादू तरीक़े सां ख़राब कयूं वञनि थियूं। ज़ुल्म जी हद हीअ आहे त सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जे तरक़ी, अमुन, ख़ुशहाली, आज़ादी ऐं जमहूरी जदोजहद सां लाॻापियल माण्हुनि तोड़े साफ़िन खे खंभियो गुम कयो वियो आहे। दहशतगर्द उन्हनि खे दहशतगर्द ज़ाहिर कयो थो वञे। हिकिड़ा माण्हू साल थिया आहिनि त सिंध मां खणी गुम कया विया आहिनि, ॿिया ताज़ो खयां विया आहिनि। किन खे बदतरीन तशद्दुद जो निशानो ठाहे ज़ाहिर करे पंहिंजे ई कोर्टुनि में आणे खेनि ॿीहर खंभियो वियो आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी आहिनि, जिन खे इस्पताल ऐं घर मां खंभियो वियो। अवामी एहतजाज ऐं दबाव जे नतीजे में खंभियो वियो ऐं अवामी एहतजाज ऐं दबाव जे नतीजे में खेनि बमनि जे कूड़नि केसनि में CTD ज़रिए कोर्ट में आंदो वियो। मोज़िद जज केस खे जुड़तू करार ॾेई आज़ाद करण जो हुकुम ॾिनो, पर सरकारी इदारा दीना दास्ती खेनि ॿीहर खणी ग़ाइब थी विया। सिंध मां मुशर्रफ दौर खां वठी PP, नून लीग, PTI जे दौरे हुकूमत तोड़े सिंध में PP जे 18 सालनि जी हुकूमत दौरान सियासी क़यादत खे गोलियूं हणी मारियो वियो, ज़हर ॾेई शहीद कयो वियो, किन खे ज़िंदा साड़ियो वियो ऐं ख़ाक जो ढेर कयो वियो, चिचरल लाश उछलाया विया। हिन वक़्त ताईं 50 खां मथे क़ौमी कारकुन गुम थियल आहिनि, जिन जी लिस्ट हिते पेश करे रहियो आहियां। शरीक थियल साथियो, हिन खां पहिरीं 26 आईनी तरमीम आंदी वई, जंहिंजे ज़रिए मार्शल लाई कोर्टूं क़ाइमु कयूं वयूं। अदालतुनि जे अंधे मंडी हैसियत खे बि ख़तमु करे खेनि अपहाज कयो वियो। फीका एक्ट ज़रिए मीडिया ते बंदिश विधी वई। इस्लामाबाद जा हाकिम हिकु दफ़ो वरी नून लीग ऐं सिंध दुश्मन पीपुल्स पार्टी सां गॾिजी 27वीं तरमीम आणण जूं तयारियूं कनि पिया, जंहिंजे ज़रिए सिंध जा बचियल वसीला खसिया वेंदा ऐं इख्तियार महदूद इख्तियार बि मर्कज़ हवाले करे सियासी ऐं इंतिज़ामी वञण लागू कयो वेंदो। ख़तरनाक ॻाल्हि उहा आहे त 27वीं तरमीम जे ज़रिए मुल्क जे क़दीम तारीख़ी वहदतुनि सां हथ चुरान कंदे ख़ासि करे असांजे मादरे वतन सिंध में नवां सूबा ठाहिण जी रिथा कई वई आहे।